जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 12 डिसेंबर 2023 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी उमास तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अटकियल कोई कम पूरो थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते काई ना काई ख़ुशख़बरी भी मिली थी सघे। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी, छो त अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ ओवरऑल एवरेज ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। साण ई साण काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। हुन सां तव्हां जो मन भी ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं भी तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ अॼु जे ॾींहं में इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि जे लाइ अॼु पंहिंजे परिवार में या कार्यस्थल ते काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हां जो स्वास्थ्य उत्तम रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हां जो स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते कोई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हां खे सफलता जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई विघ्न या बाधा सदाइण जी आशंका आहे। कार्यस्थल ते भी मति भ्रम हुननि खे सताए थो सघे त घर मां निकिरण खां पहिरियों शिव भगवान जा दर्शन करण, शिवलिंग ते जल चाढ़ण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी तव्हां खे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो त ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। दर्श अमावस्या त जीअं अॼु मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी उमास आहे त अगरि तव्हां खे कुंडली में पितृदोष हुजे या तव्हां जा थींदा थींदा कम रहिजी वञनि या कोई ना कोई बाधा या विघ्न तव्हां जे कम में अची रही आहे त तव्हां पंहिंजी कुंडली ज़रूर कंहिं न कंहिं एस्ट्रोलॉजर खे ॾेखारिजो। ऐं अगरि उहो चए कि पितृदोष आहे त हुन जे लाइ हर उमास जे ॾींहुं काई ना काई वाइट शइ जो दान करणु, जीअं खीर, खंड, चांवर, इहो दान करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि जेको भी माण्हू पितृदोष सां गुज़रंदो आहे
हुन जे ज़िंदगी में काई ना काई पीड़ा या दुख या तकलीफ़ूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। त अगरि तव्हांखे इहो महसूस थो थिए कि तव्हांजे ज़िंदगी में कुछ ना कुछ तकलीफ़ूं थी अचनि या रोग थो थिए या बाधाऊं थी अचनि या थींदे थींदे कम रही था वञनि, त तव्हां हर उमास जे ॾींहुं काई ना काई वाइट शइ जो दान करणु चालू कजो। 5 उमास तव्हां कंदव त हुन जो रिज़ल्ट तव्हांखे अचणु चालू थी वेंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विकास जी जो, जेके अहमदाबाद गुजरात जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्य में जाम तकलीफ़ूं थियूं अचनि। त विकास जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां 3 महीननि जी सिर्फ़ु ॻाल्हि आहे। तेसिताईं तव्हां जेतिरो थी सघे हर जुमे जे ॾींहुं कुछ ना कुछ वाइट शइ जो दान कयो, जीअं खीर थियो या खंड थी, काई ना काई शइ ब्राह्मण खे दान कयो त तव्हांजा सभु विघ्न बाधा दूर थी वेंदा ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।